मां सीएस में एमबीबीएस करण आई आहियां ऐं असांखे त ॾाढो मज़ो आयो। असांजा पेरेंट्स हिते आया आहिनि ऐं असां पेरेंट्स सां गॾु कोन आया आहिनि। असांखे चइनि चरियूं आयो ईअं न वञी हा सीएस में असां एमबीए कई आहे। हा असांखे ॾाढो मज़ो आयो आहे। ऐं अशी मशी शनिवार जॾहिं शपकोड़ी छॾाइजी वेंदी आहे पोइ असांजी मशी भॼी वई पोइ असां वरी पोइ हे करेला हाणे खाऊं था पिया। ॿियो थींदा हा ॾिसो मुंहिंजे घर महिमान आया ऐं महिमान जेके आहिनि उहे एॾा प्यारा महिमान जेके पाण असल में छा आहे जो हिनखे घर में इज़त मिलंदी न आहे। हिन वरी पाण असांखे रिक्वेस्ट कई आहे त यार मूंखे भाॼी ठाहे ॾियो थोरो घर में मुंहिंजो ठहे माहौल तंहिंजे करे असांखे हेल्प आउट करे रहिया आहियूं। वॾो रुनो पेरनि में किरी पियो चई त यार बसि कुझु बि करे ठाहे ॾियो असां खाईंदा। बहरहाल जीअं बि हुजे महिमान जेके आहिनि उहे भाॼी ठाहींदा जेको बि हिनखे खाइणो आहे उहो पाण ठाहींदा पाण पचाईंदा पाण बि खाईंदा ऐं असांखे बि खाराईंदा। उमर शरीफ वारी ॻाल्हि चवंदो आहे त मेहमान अपना अल्लाह ताला कहता है कि मेहमान अपना नसीब खुद लाए हो असां पंहिंजो नसीब पाण खणी आया आहियूं। हिते आया आहियूं त ही ॾिना वियो आहे असांजो नसीब त कटियो ऐं ठाहियो हालत आहे। नाज़िम छा थो लॻे तव्हांखे अॼु भला हे असांजा जेके मर्द हज़रात ठाहींदा लंच खाइण लाइक़ु हूंदो या कमु ख़राबु थी वेंदो? लॻे थो खाइण जे लाइक़ु हूंदो। मूंखे ॾाढो मज़ो ईंदो आहे ॻाल्हाइण में। अच्छा तव्हांखे मज़ो ईंदो आहे? जी केतिरो मज़ो ईंदो आहे? उहो नथो ॿुधाए सघां। अच्छा तव्हांखे ॾाढो पोइ असांजा सिंधी बि अॻिते वधनि अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि। मां हिते सीएस में एमबीबीएस करण आई आहियां ऐं असांखे त ॾाढो मज़ो आयो। असांजा पेरेंट्स हिते आया आहिनि ऐं असां पेरेंट्स सां गॾु कोन आया आहिनि। असांखे चइनि चरियूं आयो ईअं न वञी हा सीएस में असां एमबीए कई आहे। हा असांखे ॾाढो मज़ो आयो आहे। ऐं अशी मशी शनिवार जॾहिं शपकोड़ी छॾाइजी वेंदी आहे पोइ असांजी मशी भॼी वई पोइ असां वरी पोइ हे करेला हाणे खाऊं था पिया। ॿियो थींदा हा पाकीज़ा ऐं हाज़िर आहे पाकीज़ा ऐं साफ़ सुथरो सोच रखनि सॼणनि लाइ डबल ए यानी माका तरफ़ां ही तव्हांखे वीडियो पेश नाज़िम ही जेका तव्हां सीडी ॾिसी रहिया आहियो इन में इहा तव्हां घर में अकेले में ॾिसो कंहिंसां गॾु न ॾिसो। आख़िर में चई वेंदो जेॾा पेर तेॾा गप। कलाक थी वियो आहे अञा कटी कोन्हे भाॼी कलाक थी वियो आहे। हाणे माइनि जो अहसासु थिए थो तव्हांखे वीचारियूं कटी थियूं आहिनि ठाहियूं आहिनि। जी आतिफ़ छा चओ? हाणे तव्हांखे अहसासु थियणु घुरिजे त वीचारियूं जेके औरतूं आहिनि उहे भाॼी कटींदियूं आहिनि धोईंदियूं आहिनि साफ़ु कंदियूं आहिनि ठाहींदियूं आहिनि ऐं तव्हां सिर्फ़ु खाई चवंदा आहियो छा चवंदा आहिनि? वरी चइजो मज़ो न आहे। अच्छा माना तव्हां चवण आख़िर में वरी थांव केरु धोईंदो उहो बि वीचारी मायूं न थांव धोईंदियूं आहिनि। ही शख़्स आहे जेको चवंदो आहे मज़ो न असां जो माना इहा आहे तव्हां जे ही शख़्स आहे सभु हीअं ॾिसो हे बि ॾिसंदो हे बि ॾिसंदो। साईं तव्हां अॼु छड़नि हथनि जी मानी खाईंदा छड़नि हथनि जी। अॼु माना हथ बने ताईं शादी न कई आहे। अच्छा इहा ॻाल्हि तव्हां चवण नहीं आहे? इहा त ख़ुशनसीबी आहे साईं असां छड़नि हथनि जी खाईंदासीं। हा न सिंधी में हाणे असां जेके भाइयूं असां
असांजे खाते में जेको कमु हुयो उहो हुयो चटणी ठाहिण। तो असां अंबड़ियुनि जी चटणी ठाहींदासीं। साईं काज़िम, साईं 2 कलाक थी विया हाणे तमानी खे, 2 कलाक थी विया आहिनि पूरा। ठही पई न मुख़्तलिफ़ शयूं आहिनि हुन में भिंडी आहे, करेलो आहे, पूरी आहे, लस्सी आहे ऐं ॿियो तव्हांजे लाइ छा आहे, चटणी आहे। 4:15 थिया साईं, 1:30 बजे बिस्मिल्लाह कई साईं हिननि दोस्तनि। 4:15 थिया आहिनि, अञा ॾिसो था अञा हाणे दाग पियो थो अचे भिंडियुनि जो ऐं करेलनि जो। इहो घर बि न हलियो। हाणे दोस्तनि खे गुज़ारिश आहे, इहो कमेंट में ज़रूरु ॿुधायो त हिते तव्हांजे घर में का लेडीज़ देरि करे आहे त तव्हांजो रिएक्ट छा हुजे हा, ऐं असां हिन दोस्त सां छा करे सघूं या छा कयूं। तव्हांजे चवण ते कमेंट छो कंदा? साईं कमेंट करे ॿुधाए त सघनि था न, त घटि में घटि त यार ही एतिरी देरि ॾिसूं था कमेंट कनि था। कामिल कमेंट ईंदो न? साईं कमेंट ईंदा बाक़ाइदा। छोकिरो वॾे कम जो आहे माशाल्लाह। तव्हां ॾिसो था हिकु वक़्त में 2 चुल्हियूं पियूं हलनि ऐं तक़रीबन कटिंग वग़ैरह सभु पाण कई आहे। छा आहे? एक्सपर्ट आहे। ऐं सभु खां अहम ॻाल्हि त अञा ताईं कंवारो आहे। माना साईं काज़िम साहब छा था सम्झो, ऐं जेका छोकिरी ऐं जे हुनखे पंहिंजा भाग सुठा करणा आहिनि त छा हिन खां वधीक को सुठो छोकिरो मिली सघे थो जेको कंवारो बि हुजे ऐं कुकिंग जो बि एक्सपर्ट हुजे, माना पाण पचाए खाए बि ऐं पंहिंजी मिसिस खे बि खाराए। माना आतिफ़ जे हवाले सां तव्हां ॻाल्हि था कयो न। आतिफ़ गाय है गाय, माना छा शरीफ़ माण्हू, शरीफ़ जेको चओसि उहो मञे। ऐं ॿियो त हर शइ ठाहिणु अचेसि, चरियो ठाहिणु बि अचेसि, मतिलबु हर शइ ठाहिणु अचेसि। आतिफ़ छा थो सम्झी, मुंहिंजी का फैन हुजे, मुंहिंजी का फॉलोअर हुजे यूट्यूबर ऐं उहा ही व्लॉग ॾिसण खां पोइ तव्हांजे हिन कुकिंग एक्सपर्ट्स खे ॾिसंदे, स्पेशलिटीज़ खे ॾिसंदे तव्हां ते फ़िदा थी वञे, तव्हांखे चए त तव्हां मूंसां शादी कयो। ॾिसो माण्हू जो रिश्तो जेको आहे उहो मन सां हूंदो आहे ऐं हुनजे खाधे पीते सां न हूंदो आहे। पोइ माण्हू जेकॾहिं मुंहिंजे खाधे पीते वरी स्किल जे करे मूंखां शादी थो करे पर उहो ग़लति हूंदो। उन माण्हू खे पोइ घुरिजे त हू कंहिं शेफ सां शादी करे जेको पीसी होटल में मानी पचाईंदो हुजे। Finally, lunch is ready. So now we will have the lunch. महिरबानी आतिफ़ जूं जंहिं जेको आहे उहो महिनत करे पघर पंहिंजा कढी करे ऐं मानी ओके। सो तव्हां बि कॾहिं कॾहिं पंहिंजे दोस्तनि ॾे वञो ऐं कॾहिं हिन क़िस्म जो लंच बि कयो जंहिंमें तव्हां सभु जेके उहे गॾिजी कयो। अच्छा, जेका भाॼी वई आहे उहा हेठि बि वई आहे मिसिस जे लाइ, यानी फैमिली जे लाइ बि असां जेका आहे अलॻि सां भाॼी मोकिलीसीं त जीअं उन्हनि सां बि ही शेयर करे सघिजे। सो कॾहिं कॾहिं हिन क़िस्म जी दावत तव्हां बि कंदा कजो। यानी तव्हांखे असांजो हीउ अॼोको व्लॉग या अॼोको स्टाइल ऑफ कुकिंग या पार्टी या खणी गेट टुगेदर चइजो आहे बहितर लॻी आहे त कमेंट सेक्शन में ॿुधायो।